मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र शाह जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर ऐं टाउन एडमिनिस्ट्रेटर मटियारी अदील अहमद सूओ ॿिनि यूसी अर्ज़ी हकड़ा एट नौबत मरी जे ॻोठ मोहम्मद अबड़ा ॻोठ ऐं यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो जे ॻोठ ताहिर हिंगोरो जे ॻोठनि में बीठल बरसाती पाणी जी नेकाली कराइण लाइ पहुची वियो। उते यूसी अर्ज़ी हकड़ा एट नौबत मरीअ जे ॻोठ मोहम्मद अबड़ा ऐं यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो जे ॻोठ ताहिर हिंगोरो ॻोठनि मां पाणी कढाइण लाइ कट ॾियारे बोफाट शाख में छोड़ करायो वियो आहे, जॾहिं त यूसी अर्ज़ी हकड़ा एट नौबत मरीअ जे ॻोठ अर्ज़ी हकड़ा जे ॻोठनि मां बरसाती पाणी कढाइण लाइ सुभाणे कट ॾियारे बोफाट शाख में बरसाती पाणी छोड़ करायो वेंदो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर ॿुधायो त डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र जे हिदायतुनि ते यूसिन में बीठल बरसाती पाणी कढाए रहिया आहियूं, जेको हिकु हफ़्ते ताईं ॻोठनि मां बरसाती पाणी नेकास थी वेंदो। ॻोठाणा पंहिंजे मामूल जी ज़िंदगीअ में अची वेंदा।